अस्सलाम वालेकुम संगत छा हाल आहे कीअं आहियो। उमेद कयां थो त ख़ुशि हूंदो, जिते हुजो ख़ुशि हुजो, अल्लाह जे अमान हुजो। रब साईं तव्हांखे शादाबाद करे, ख़ुशि हुजो, ॾुखियो ॾींहुं न ॾिसो। अर्ज़ु आहे त मां तव्हांजो पंहिंजो मिसकिन लाला अमीन ककड़ाई जेको हिकिड़ो चैनल ठाहियो आहे यूट्यूब ते LAK विलेज व्लॉग्स, उन ते परदेस जो हाल, परदेस जी कहिड़ी ज़िंदगी आहे उहो बि तव्हांखे असां ॾसींदा आहियूं। ऐं जेको कुझु ठाहींदो आहियां पाण थोरा बोरची आहियूं, जेका शइ ठाहींदो आहियां उहा बि शेयर कंदो आहियां तव्हांखे। अॼु मां अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजे हिन चैनल खे LAK विलेज व्लॉग्स खे लाइक कमेंट शेयर कयो, जीअं मुंहिंजो हौसलो अफ़ज़ाई थिए। मां ड्यूटी बि कंदो आहियां पंहिंजी, ऐं राति चैनल ते बि महिनत कयां थो। तव्हांजी दुआउनि सां महिनत सां अलाह कंदो चैनल खे अॻिते खणी वेंदासीं, पर तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। इन मुंहिंजे चैनल खे लाइक कमेंट सब्सक्राइब कयो, शेयर कयो, ऐं उन सां गॾु घंटी खे बि थोरो हथु हणी छॾियोसि मामूली, जीअं हर वीडियो मुंहिंजी तव्हां वटि लहे, तव्हां ॾिसी सघो। परदेस जी ज़िंदगी अजीब आहे। परदेस सभु कुझु सेखारे थो। परदेस परदेस आहे। उहे दोस्त, उहे मिट, उहे भाइर वॾा ख़ुशि नसीब आहिनि जेके पंहिंजे ॻोठ में पंहिंजे बचनि सां, पंहिंजी फैमिली सां ऐं पंहिंजे घर में रहिया पिया आहिनि। परदेस ॾाढो ॾुखियो आहे। इहो मां न चवंदुसि, इहो हर परदेसी जी दिलि मां इहो ई आवाज़ु निकिरंदो, परदेस ॾुखियो आहे। गम, ख़ुशी, मौत फ़ौत हर शइ खां माण्हू परे आहे। न पंहिंजनि सां मिली सघे थो, न पंहिंजनि सां ॾुख सूर वंडी सघे थो। असां परदेस ते राति ॾींहं पंहिंजी महिनत में लॻा पिया आहियूं। हिते उन्हनि दोस्तनि खे ॿुधायां थो जेके हुते पंहिंजे मुल्क, पंहिंजे शहर, पंहिंजे ॻोठ में वेही चवंदा आहिनि त यार मां बि वञा परदेस ते। मुंहिंजा भाउ, ओ मुंहिंजा दोस्त, ओ मुंहिंजा जिगर, परदेस ॾाढो ॾुखियो आहे। परदेस ईअं सम्झ माना हिकिड़ो नओं जनम ऐं नई ज़िंदगी ऐं नओं कुझु सेखारे थो। परदेस उहा शइ आहे। कई परदेस ते मूं रोंदे ॾिठा, ठाहूका ठाहूका जवान मूं रोंदे ॾिठा, जेके परदेस ते रोडनि ते रोंदे ॾिठमि, फारिक ॾिठमि, उन्हनि वटि को कमु कार कोन हुयो, ऐं पंहिंजे बचनि खां बि परियूं राति जो केॾीमहिल बि कंहिं बि पाकिस्तान में कंहिं बि घर वारी फैमिली खे, बचनि खे या ॿारनि खे या कंहिं बि फैमिली जे फ़र्द खे अगरि थोरी तकलीफ़ थी राति जो फ़ोन थी अचे त ईअं सम्झो त परदेसनि जी पेरनि हेठां ज़मीन निकिरी थी वञे, त परदेस उहा शइ आहे। उर्दू में कंहिं शाइर चयो आहे त भई परदेस बड़ा औखा आहे। परदेस ॾाढो ॾुखियो आहे। ओ भाउ, हाणे हिन महिल मां राति ॾींहुं ड्यूटी ते आहियां, हिन महिल मां हिते ड्यूटी ते आहियां। हिते रेगिस्तान आहे। ईअं सम्झ माना असां वटि जीअं कचो या काछो, डाकू, कंजर, लोफर, शराबी, नशाई हिन जॻह ते तमामु घणो ईंदा आहिनि। बसि बचनि जी रोज़िया पिया था कयूं, पर ॾाढो ॾुखियो आहे परदेस भाउ। अगरि जे हे मुंहिंजो ईअं सम्झो त मुंहिंजो हे तव्हांखे अर्ज़ु मिनत थो कयां त भाउ परदेस न अचो। उते रुखी सुखी खाईंदासीं पंहिंजे ॻोठ में, उहो भलो आहे। उते बि ज़िंदगी ॾाढी सुठी पई गुज़रे। घणे जे लाइ मुआसी वॾड़नि जो चवणु आहे त थोरा कणा थाली में भला, थोरो ई थोरो पंहिंजी फैमिली, पंहिंजे बचनि, पंहिंजे घर जे फ़र्दनि सां गॾु हूंदासीं, ॾाढी सुकून जी ज़िंदगी गुज़रंदी भाउ।
मां तव्हां सभिनी खे इहो ई अर्ज़ु कंदुसि त भाउ इहे जेके मुंहिंजी वीडियो आहे इन खे लाइक बि कजो, कमेंट बि कजो, शेयर बि कजो ऐं दोस्तनि उन्हनि ताईं पुॼायो जेके चवनि था असां परदेस ते वञूं, परदेस ते वञूं, परदेस ते वञूं। भाउ कसम सां थो मां चवां, एगामो बि ख़तमु आहे, केरु ॿुधे कोन थो, कंहिंसां बि ॻाल्हायूं था अॼु या सुभाणे, अॼु सुभाणे, अॼु सुभाणे, केरु नथो ॿुधे। चवंदा आहिनि त पंहिंजी ॿार त कमु अचे कोन, संगत साथ ॾींदई। भाउ पंहिंजी कयो, पंहिंजे मुल्क में कयो, परदेस ते न अचो। मूंखे को बि एतिराज़ु न आहे, न मां कंहिंखे झलियां थो, न कंहिं ते मां टोक थो कयां। भाउ उते अगरि जे अहिड़ी महिनत असांजे हिते था कयूं, पराई बदगिरी आहे, केॾीमहिल केरु थो कावड़ियो अचे, केॾीमहिल केरु थो कावड़ियो अचे, इहा पंहिंजे मुल्क में असां महिनत कयूं न त असां रंगजी वञूं। सिंध सलामत, साथ सलामत, ख़ुदा हाफ़िज़।